फसल तो ॾाढो भलो थियो आहे। ही कहिड़े हारीअ फसल कायो आहे? रेस ही फसल के हारीअ न हारियाणी कायो आहे चमचन जी दुआ सां। हारियाणीअ? केरु आहे इहा हारियाणी? रेस हूअ माशाल्लाह, जो बन त वाजो अथसि। वर्ष केरु आहे इहा छोकिरी? रेस नंढा या पिरह अथई पिरह मलूक वारी धी। मलूक जी धी आहे त पोइ मलूक कीअं न हूंदी? छोकिरी त ॾाढी सुहिणी आहे, सुलहाव में ईअं घिरी वई आहे सिंधुअ में कुरड़ो। पिरह ओ पिरह हेॾे अचो हेॾे। लॼ न कर, ही नंढो रेस सालार खान अथई, सालार खान चमचन जी दुआ सां। छोकिरी नालो छा अथई? पिरे। माशाल्लाह माशाल्लाह, नालो त ॾाढो सुहिणो अथई। रेस बाबा पाण बि त घटि कान्हे का। हल पर हल कम हली कर, हल बाबा हल चमचन जी दुआ सां। रेसनडा ज़ुल्म थियो बाबा, ज़ुल्म। छा थियो आहे? रेस गुलू अगवा थियो आहे। छा गुलू अगवा थियो? हा रेसनडा, धक त असांखे बि लॻा आहे, विढ़ियासीं त असां बि ॾाढो, पर हमिलो ओचितो थियो। उन वक़्तु त असां वटि हथियार बि कोन हुआ। पर गुलू खे केरु अगवा छो कंदो? इहा ख़बर रेस असांखे बि न आहे त गुलू छो अगवा थियो आहे ऐं कंहिं कयो आहे। एतिरी ख़बर त ज़रूरु आहे, हू तव्हांजो दोस्त आहे, उन जी पोइवारी बि तव्हांखे करणी पवंदी। गुलू सिर्फ़ु मुंहिंजो यार न हुयो, मुंहिंजो महिमान बि हुयो, मुंहिंजो जिगरी दोस्त हुयो। तव्हां फ़िकर न कयो, गुलू जो वार बि विंगो न थियो, हुनखे गौर ॻोल्हे लाथो। वारो कर रेस, गुलूअ जी वार कर। चयो न, तव्हां फ़िकर न कयो। फ़िक्र असां कीअं न कयूं, अॼु गुलू अगवा थियो आहे ऐं शायदि सुभाणे असांजो वारो बि थी सघे थो। आख़िर वो आहे केरु जंहिं गुलू खे अगवा कयो आहे? पक सां को असांजो दुश्मन हूंदो। जेको बि हूंदो, असांजे कहर खां बची कोन सघंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।